नाज़रीन, कराची के गुल प्लाज़ा में लगल बाहि ते 3 कलाकनि बैदि ज़ाब्तो आंदो वियो आहे। प्लाज़ा मां वधीक 17 लाश कढिया विया, जंहिंखां पोइ फौतनि जो अंग वधी 30 थी वियो आहे। अञा बि 70 खां वधीक माण्हू लापता आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि कमर मेमण जी। कमर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, गुल प्लाज़ा में इमदादी कार्रवाइयूं जारी आहिनि। इमदादी कार्रवाई दौरान तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मंदल ते बाहि जेको आहे भड़की पई आहे, जंहिंखे विझण जो कोशिश जारी आहिनि। इन करे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्त ताईं 30 फौतुनि जूं लाशूं जेके हथ कयूं वियूं आहिनि। पहिरीं फ्लोर खे जेको आहे क्लियर कयो वियो आहे। हिन वक़्त ॿिए फ्लोर ते सर्चिंग जो अमल जारी आहे, जॾहिं त 3 फ्लोर ते लॻल जेका बाहि आहे उनखे विसाइण जो जेको आहे फायर ब्रिगेड पारां कोशिशूं जारी आहिनि। हथ आयल जेको आहे 18 ॼणनि सुञाणप थी चुकी आहे। बाक़ी खां पोइ जेको आहे उन्हनि खे जेको आहे वारसनि हवाले कयो वेंदो। मेयर कराची जो चवणु आहे त हिन वक़्त बि जेको आहे 65 माण्हू अञा बि जेको आहिनि उहो लापता आहिनि, जिन जो जेको आहिनि शिकायतूं दर्ज कयूं वयूं आहिनि। इन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वाक़े में 30 खां वधीक ॼणा जेके ज़ख़्मी थिया, जिन जो मुख़्तलिफ़ अस्पतालनि में इलाज जारी आहे। इन हवाले सां सिंध जे वॾे वज़ीर जेको आहे पंहिंजो प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। मुराद अली शाह गुल प्लाज़ा में पेश आयल अफ़सोसनाक बाहि लॻण वारो वाक़िए बाबति जेको आहे जामे इमदादी पैकेज जांच ऐं फायर सेफ्टी सुधारनि जो ऐलान कयो आहे। वॾे वज़ीर मुख़्तलिफ़ कारोबारी अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त इब्तिदाई जाइज़े मूजिबि शॉर्ट सर्किट जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। वॾे वज़ीर जेको आहे हर पोती जे वारस खे 1 करोड़ रुपया ॾियण जो ऐलान कयो। हुन यकीन ॾियारियो त मुतासिर दुकानदारनि खे अकेलो न छॾियो वेंदो ऐं खेनि ॿीहर पेरनि ते बीहारण जो लाइ जेको आहे मुकमल मदद कई वेंदी। वॾे वज़ीर कमिश्नर कराची जी सरबराही में जांच कमेटी जोड़ण जो जेको आहे ऐलान कयो, जेका जांच करे पंहिंजी रिपोर्ट वॾे वज़ीर खे पेश कंदी। उन खां अलावा वॾे वज़ीर 2024 में जेको फायर सेफ्टी ऑडिट थियो हो उन ते बि मुकमल अमल दरामद करण जो ऐलान कयो। वॾे वज़ीर चयो त इमारतुनि ऐं दुकाननि में फायर अलार्म जेको सिस्टम आहे ऐं फायर सेफ्टी वारो जेको सिस्टम आहे उनखे लॻाइण लाज़मी करार ॾिनो वेंदो। इन खां अलावा नाज़रीन खे ॿुधाईंदो वञा त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पारां गुल प्लाज़ा जे तामीराती मंसूबे जा तफ़सील साम्हूं आया आहिनि। जंहिं मूजिबि इहा इमारत 1980 में तामीर कई वई, जंहिंजी मंज़ूरी बेसमेंट ग्राउंड प्लस 3 जी हुई ऐं उनमें 1021 दुकान जी तामीर जी इजाज़त ॾिनी वई। जॾहिं त सन 1998 में बिल्डर बग़ैर कंहिं मंज़ूरी जे हिकु इज़ाफ़ी फ्लोर तामीर कयो। उनखां अलावा जेको आहे दुकान जो तादाद बि वधाए 1200 करे छॾियो। जेको कॉरिडोर हुआ, एमरजेंसी एग्ज़िट हुआ, ॿाहिरि निकिरण वारा रस्ता हुआ, उन्हनि ते दुकानूं तामीर कई वयूं, जॾहिं त फायर सेफ्टी जो को बि बंदोबस्तु न कयो वियो। जी कमर मेमण, महिरबानी जी।